मां बुधाए त चाचा ऐं राणीअ जे विच में तलाक करण थो चाहे। मां छा करण चाहियां थो? छा था इन में तुंहिंजो छा? मां हिन घर जो मर्द जो पुट आहियां। ना ही तू मुंहिंजो पुट। तू मुझे पुट हुअण जो को भी फर्ज अदा नहीं कयो। तू सिर्फ इन मां जो पुट आई, मां जो। मुझे लाइ सिर्फ तू न्याणी आई, न्याणी। काश जेकर तू मुझो पकदार पुट हुजी हा। तू डंडो खण वनी शेर वारन जो मथो फाड़े अच तो पोइ ही चवंदो तो तू हिन जो पकदार पुट आई। हां खण तुस मां हथ में अचा। उन शर्त ते राणी ऐं चाचा जे विच में तलाक थियण खां पोइ राणीअ खे उन जे पीउ जे हवाले कंदो। उन्हनि जे मथां को बि ज़ोर न रखंदो। जो इहो शर्त मञे थो त पीउ जे अॻियां शर्त थो रखे। जेकर तू उन रंग में हुजे हा न त मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञां। पर हाणे मां इहे न कंदुसि। हाणे मां उहो कंदुसि जेको मुंहिंजी दिलि चवंदी। चाचा तव्हां खे पंहिंजी दिलि जो त पोइ छा छोरी? तोखे आज़ाद छॾे ॾियां त वॾी खिचियूं मां पई ॾी। जेकॾहिं तोखे बेहयाई ऐं बेशर्मी जी आज़ादी ॾियां त पोइ ठीकु आहे। जे न त मां चलियो आहियां। चाचा राणी ईअं त न चयो। बस हाणे बस। ही बि हिन जी वकालत थो करे, तूं बि हिन जी वकालत थी करे। ऐं ही जामुल वरी मुंहिंजे मथे जो सूर। तव्हां सभु सुरी लाहियो। बाक़ी मां चलियो आहियां। मां इहो नथो चवां त तव्हांजा फ़ैसिला सही आहिनि या ग़लति। खुदारा हिन चक्कर जे हिन न्याणी जी तलाक करायो। पोइ हिन न्याणीअ खे हिते जीअण जो हक़ ॾिजो। बस हाणे बस। ॼण मां छोरी जी निड़ीअ ते लत रखी आहे त छितो थी पियो आहीं। प्लीज तव्हां न रो न। तव्हां ख़बर आहे त जॾहिं को मरी वेंदो आहे न त उहो जन्नत में हूंदो आहे ऐं उन्हनि जे लाइ न रोइबो। छो न रोइबो? तो ख़बर आहे त पुटड़ी केॾी भली पुटड़ी खे सिधाई मारींदी। हाणे तव्हांखे ख़बर आहे त नानी अम्मा किथे हूंदी? क़बर में सुम्ही पई हूंदी। न मामा, जेको माण्हू बेगुनाह मारिजी वेंदो आहे न उहो जन्नत में हूंदो आहे। वाह पुटड़ी जन्नत में माल खाईंदी। वाह वॾी ॻाल्हि थी। तू इनखे कहिड़ी थी पटी पढ़ाई? तू वञ हितां, मां पाणे इनखे संभालींदसि। वञ। मां वञा थी पर प्लीज मामा जो ख्याल रखिजो। हा तू हल, मां पाणे ख्याल रखंदसि। तो चलो मैं तो के कोट पढ़ाईंदुसि पर चल अञा कोट कोन थियो। राणी से शादी करने। राणी हुजे चरी हुजे पर चल के रुको कोट पढ़ा दे। वनी अदा के गोले हिते वठी अच। मां उन्हनि जे विच में तलाक कराए राणी सां तुंहिंजो निकाह कराईंदुसि। पर मेरा तुंहिंजो ॿुधंदो किथे थो अचे? जेकॾहिं अदा मेराब हिते नथो अची सघे त पोइ तूं बि शादी जे क़ाबिल नाहीं। मां कुले ते खणी ईंदोमांसि पर इहा ॻाल्हि न कर। पर चल घोट थींदो। जेकॾहिं तोखे घोट थियणो आहे त पोइ वञी अदा खे ॻोल्हे हिते बदी खणी अचेसि। मुंहिंजो त सवाइतो आहे त मां तुंहिंजो राणी सां ई निकाह कराईंदुसि। वाइदो पक्को वाइदो। मां हींअर जो हींअर वञां थो उनखे बदी हिते खणी थो अचां। काॾे वञा न बचा जो। नौफा बताओ कि तेरे में ना दस प्यारे ठीक है मुल्क अता दी जियारे थी
शुक्र आहे सिधाणी खे ॻाल्हि सम्झ में आई। मामा तव्हां भले ख़ुशि थियो पर छा? बाबा साईं उहा कॾहिं बि मामा खे दिलि सां क़बूल न करे सघंदी। सोनू तूं सच थी, पर वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु अदी मीर मोहम्मद खे क़बूल करे वेंदी। असांखे सिर्फ़ु पंहिंजो फर्ज़ निभाइणो आहे। कहिड़ो फर्ज़? छोकरा असां सभिनी जो फर्ज़ आहे त सिबराणी ते नज़र रखूं जीअं हूअ को अहिड़ो क़दम न खणे ॾिसजो मीर मोहम्मद खे को दिली सदमो न रसे। हा बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थियो, मां ऐं मामा हर तरह सां ख्यालु रखंदासीं। पुट जहिड़े में छा रखियो आहे, जेको थियो खूब थियो, हाणे सभु कुझु विसारे वञी ठाक। तू छा थो समझी बाबा? असां चाचा सां ठाव कंदासीं, असां चाचा जो मथो कचो कंदासीं। पंहिंजे चाचे जो मथो कचो कंदव, माण्हू कोन खिलंदा। असां कुझु कंदासीं त माण्हू खिलंदा, बाक़ी चाचे खे जेको वणे सो कंदो वते, उहो सही आहे। बाबा जी मर्ज़ी आहे त पादर खाईंदा रहूं, कंहिंखे हूं बि न चऊं असां। इहो ममड़ो त ख़ुशि थींदो आहे। ॾिस तोड़ी मां तोसां कोन थो ॻाल्हायां, अजायो मुंहिंजो मथो न फेर। मां इन्हनि सां थो ॻाल्हायां, तूं विच में टपो न ॾे, न त मुंहिंजी ख़बर थी। छॾियो हाणे, छॾियो बाबा खे। तव्हां उथो, हलो अंदर हलो। असां उथियासीं त बाबा चुप करे वेंदो, हे तोखे आराम करणु ॾींदो। पाण सां गॾु हिन ममड़े खे बि किलियो वञे। बस हाणे बस। सालू शरीफ खणो गुॾे खे अंदर खणी वञोसि, खणोसि। उथो अदा बाबो त सफ़ा प्रेम में अची वियो। खणी वञोसि अंदर। तव्हांजे वञण खां पोइ वरी मथे में सूर विझंदो। बाबा उथ हाणे उथ। उथारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? करीस सिधो दिल्लीअ में था खणूसि। हा उथार। अरे छड़ा ये बिल्ली वांगर चिताए चिताए छा पियो ॾिसी? तूं छा थो सम्झी? मां तोखे मुड़ुस में ई छॾियो आहे। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। हिन घर में जेकॾहिं रहणो अथई न त जीअं मां चवंदसि ईअं कंदे। ऐं ॿुध, जेकॾहिं अदा ऐं भाॼाई सां तूं शिकायत कई आहे न मुंहिंजी, त पोइ हिन घर में हिकिड़ो मिंट बि रहण न ॾींदीसांइ। न मां आदि सां ॻाल्हि कोन कंदुसि, पर तूं मूंसां अड़ियूं पिड़ियूं न कजां न। चुप। मूंखे मिड़ी थोड़ी मजबूरी आहे, न त तो जड़े खे मां नौकर बि न रखां। ऐं ॿुध, मुंहिंजे मोटी अचण ताईं तूं घर खां ॿाहिरि न वेंदे। सोनू, तूं लिकी लिकी छा पई ॿुधी? मां लिकी लिकी न पई ॿुधां, मां त इहो पई ॾिसां त तव्हां बाबा साईं जी केतिरी इज़त पिया कयो। कीअं इज़त कयां तुंहिंजे पीउ ऐं मां जी? तूं भले असांजी इज़त न कर, पर मामो वीचारो मज़लूम आहे, घटि में घटि उन ते त रहम कर। बस हाणे ये नमूना न कर। मूंखे ख़बर आहे तूं अदा ऐं भाॼाई जी केतिरी इज़त कंदी आहीं। वञी संभाल पंहिंजे मामा खे। चाचा ने मूंखे पकड़निया पचड़ाने घोट थींदो। वञी घोट थी वो मुंहिंजे मथे में छा जे लाइ सूर विधो अथई? वो वेन करे तो तू मुंहिंजी ॾियण वारी कुआरी। मुंहिंजी अॻ में शादी थियल आहे, इहा ॻाल्हि तुंहिंजे दिमाग़ में नथी वेहे छा? मेरा बत्तो के तलाक ॾींदो पोइ त तूं आज़ाद आई न। इहो छा पियो बकी? तू गलत न समझ, नाराज न थी। हिक आजूज मां जान छॾाए त ॿियो माजूज अॼु कीचीअ में पियो आहे। मां वरी तोखे माजूज थो लॻा? न, कंहिं चयो तूं माजूज आहीं? तूं त शहज़ादो आहीं, शहज़ादो, सो बि यमन जो। यमन जो तोरई मिस्र जो शहज़ादो आ, मिस्र जो सोनो सेब तो डंडो टोड़ो लॻो पियो आ।
पोइ छोकिरियूं मूंसां शादी कनि ई नथियूं। हाणे वञी तूं पंहिंजो कमु कर ऐं मूंखे घर जो कमु करण दे। जे चाचा जाबिर अची विया न त तोसां गॾु मुंहिंजी बि खल लाहे छॾींदो। मालाए कीअं तो कल लाए पचल वेठो आहे न तूं टिज न पचल जो वेठो आहे। तोखे चाचा जी ख़बर न आहे? ख़बर आहे सनारी दुआ चाचे खे पचल खां वधीक पैसो थोड़ी आहे। अहिड़ो कमु कंदो मांसि जो ॾींहं जो तारा नज़र ईंदुसि। हुन जो तूं ख़ौफ़ न कर पचल वेठो आहे न। ठीकु आहे मां हुन जो ख़ौफ़ कोन थी कयां पर मूंखे घर जो कमु करण ॾे। हले हितां पोया सिधी ॻाल्हि कर न तोखे घर जो कमु करिणो आहे। बाक़ी इहे अंदरियूं ॿाहिरियूं ॻाल्हियूं करे मूंखे ॿुधाए न। मां ॾिसण जो भली कहिड़ो बि हुजां पर वॾो चालाक ऐं होशियार आहियां। तूं पचल खे ईअं न सम्झ। पचल घोट थींदो घोट। कहिड़ी छोकिरीअ खे खुटी खई आहे जो तोसां शादी कंदी? घोट ऐं कननि सां ॿुधो आहे बुआ मामा खे बेइज़तो थी करे। ॾिस सोनू धीअ तूं हुन औरत खे कुझु बि न चयो जांइ न त तो मथां इल्ज़ाम हणंदे बि देरि कोन कंदी। मामा मां त हुन रिश्ते जो लिहाज़ थी कयां जेको बुआ सां मुंहिंजो आहे न त बुआ खे मां हिकिड़े मिंट में सिधो करे ॾेखारियां। सोनू तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ। मां इहो सभु कुझु नवाब सां ॻाल्हायां थी। मम्मा बाबा अॼु ताईं बुआ खे चयो छा आहे न ई अॻिते कुझु चवंदुसि। बुआ ईअं ई मामा खे टार्चर कंदी रहंदी। अलाह ख़ैर कंदो सोनू। जेकॾहिं तुंहिंजो पीउ हिन मसइले खे हल न करे सघियो त मां तोखे मसइलो हिकु मिंट में हल करे ॾेखारींदसि। न मम्मा तव्हां कॾहिं बि हुनखे कंट्रोल करे न सघंदो। सोनू जेको मूं सोचियो आहे न दुआ कर त ईअं न थी। ऐं जेकॾहिं ईअं थियो बि सही न त ॾाढो सिबियाणी जो बुरो हशर थींदो। हाजी बाबा तव्हां त चयो पिए त मां कातिल ॻोल्हे वरिता आहिनि। दीनो बाबा इहा ॻाल्हि त मूं ॻोठ वारनि जे साम्हूं रोब रखण लाइ चई पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मासीअ खे केरु थो क़तल करे सघे? हाजी बाबा को त आहे जेको अव्हां जो दुश्मन आहे। दीनो मूंखे लॻे थो त इहो कमु असांजे हारनि मूं कंहिं कयो आहे। मीर मोहम्मद मलंग आहे सचो माण्हू आहे। हुन ते त हू सोटी उठी करे खेलो आहे। वाह मां दादा तो बाण एतियूं बटियूं शुरू कयो एतियूं बटियूं असां कुंदर पुठ घर में वञूं था मखियूं मारींदा हे वरी कुराड़े सां कचहरी में ढुकाई। कुराड़ा तूं वञ मुंहिंजे लाइ चांहि जो प्यालो भरियां ऐं पापा बि करियां मूंखे मासा सां कचहरी करियां। तकिड़ो तकिड़ो वञ कमु करिणो आहे माण्हू खपनि कमु लभे न लभे रुगो कूड़ वेठो हाणे। सची सची मुराद खे इन जे लाइ कमदार कयो न। वाह मासा त वाह ॻाल्हि खे सम्झी वई। बाक़ी मां दादा कीअं न सम्झंदासीं असां कुंदर पुठ बाक़ी इहो लाल कानी बहादुर मां दादा आज जंग जा बिला। मां दादा मुराद खे गुड ॾींदे ई ज़रूरु अञा सुभाणे मां दादा लाल कानी बहादुर वारनि खे थोरी मलणी ॾे। इहो मुराद पियो भली माण्हू खाए पर मासा त तूं पंहिंजो हवाल ॾे। हाणे अदी सिबियाणी तोसां सही थी हले न? तोसां सही न हले न त मासा त मूंखे ॿुधाइजां। मां दादा ॻोठ करे घुमंदासीं। हा ॻोठ ॿधंदासीं पर पहिरियों तोखे ॿ चार जोड़ा वठी ॾियां नवां बूट वठी ॾियां पोइ हलंदासीं। मां दादा मां तुंहिंजी अटकल सम्झी मां मां मुराद खे ॿुधायो त मां दादा हाणे समूरी ज़मीन मुंहिंजे हवाले कंदो। बंगलो मुंहिंजे हवाले कार मुंहिंजे हवाले पोइ मां नंढो ज़मींदार थी वेंदुमि ऐं मां दादा वॾो ज़मींदार हूंदो। हा मासा त हाणे इहा बि का ॻाल्हि आहे
तुझे अॻियां असांजो सिर बि कुर्बान आहे बाबा। हाणे अॼु खां पोइ नंढो कमदार बि तूं त वॾो कमदार बि तूं। मां ये गोठा कोन मञींदा तूं रुगो ज़मींदारी जा कागर मुंहिंजे खीसे में ॾे ॾिसां बहादुर वारा कीअं था फिरती फिरती कर। सच थो चई पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध पसंदि सोफ़े ते बाबा ईअं न वेहबो आहे जीअं मां वेठो आहे न ईअं वेहबो आहे। ॾिसां वेही ॾेखार हाणे हालत ॾिसो वरी इल्ती पीड़ी तो मूं तां हे मूंखे सम्झाईंदो कीअं वेहबो आहे जो वेठो आहे तू कोन सुधरंदे बाबा। लवन सुठी सलाह इहा अथई त निकिरण जी कयूं अॼु सोबत बि गठनि सफ़ाई खल लाहे छॾींदा। हा यार सही थो चए हलिया। मरे ईअं सोबतारनि खे ॾिसी भॼंदा रहंदो त हू छा तव्हांखे ज़मीन आबाद करणु ॾींदा? यार असीं ग़रीब माण्हू आहियूं असां छा था करे सघूं? अॻे चकर थोरी हिम्मत ॾेखारियो न त वारिस वारा भॼी विया। हाणे थोरी हिम्मत ॾेखारियो। पर बहादुर बराबरि खे छॾ असां तोसां गॾूं जे विढ़ंदा त विढ़ंदासीं पर पोइते पेर न हटा। अचो मूंसां। खाना आऊं तोॾे पाण पियासि त तोखे ॿुधाइण जे लाइ त माल असांजे ॾांहुं तव्हांजो ईंदो त ॿीहर मोटी न मिलंदी। पंहिंजे धराड़नि खे सम्झाए छॾ त असांजे जूअ जो माल न माणीनि। कहिड़ी तुंहिंजी जूअ आहे? ही सॼो मुल्क सोट नवाब खान जो आहे। सॼे मुल्क में घुमनि थियूं ॾिसूं ॾिसूं त केरु तो असांजो माल ॿधे। ईअं उन जूं टंगूं भञी छॾियां। बात बंदि कर छोरा। सोपत नचो मूंखे सोपत सोपत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आहे? फ़क़ीर चओ फ़क़ीर फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद। हाणे को बि धनार असां तरफ़ माल काया आयो न त माल बि घुमंदसि ऐं टंगू बि भॻल हूंदा। इन जे करे पंहिंजी जूई संभालियो असांजे तरफ़ अचण जी कोशिशि न कयो। तव्हांखे न जेको कुझु करिणो आहे कयो। हलो लाहे लुड़। छोरा पढ़ो। अञा बि न मुड़ियो न त पोइ हिन सां मलाखड़ो कबो। यादि रखिजा लाल खान फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद। इन करे लाल खान पासो ॾेई मुड़े न फ़क़ीर खां न त ई कुटबो या पतड़ ते उठ। हाणे मूंखे इहो ॿुधाए
देर कई न वरी मां मासा सां कचहरी कयमि। एडी तोखे मासा जी सिक लगी तू दान ॾियण वयो आहिस न। मां पंहिंजी सिपाही दान छो ॾींदसि? मां कुझु चढ़ियो आहियां छा? न तू चरियो नाहीं बाक़ी सियाणे में जा। हाणे तोखे इहा सज़ा थी ॾियां त 100 भेरा उठ वे कर ऐं कन खे पकड़। 100 भेरा उठ वे कयां पोइ तूं मूंसां नाराज़ कोन थींदी? हा मां पंहिंजी सिपाही लाइ उठ वे कंदुसि। इकड़ी जुठो भी करे मुझे भाषा तू केर थी नी असां ज़ाल मुसन जे विच में अचण वारी? यो मां तोखे पोइ ॿुधायां थी। पहिरियों त इहो ॿुधाए त मुंहिंजे भाउ तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो हिन सां अहिड़ियूं जुठियूं पई करी? बाक़ी मां कहिड़ो ॾोह कयो हो तुंहिंजो जो मुंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी? इन सवाल जो जवाब नवाब खां वञी वठो। ऐं मां तोखे ॿुधाए थी छॾियां जो अॼु खां पोइ मुंहिंजे भाउ सां अहिड़े क़िस्म जूं जुठियूं कई न त तुंहिंजो अहिड़ो होशियार कंदीसांइ। तूं मुंहिंजो होशियार कंदीअ? जेको वणे सो कर वञी। हल ता सुठो थई त चरिए खे गोठ मोकल वञी मां वांगुरु मरे तूं मुंहिंजी जान आज़ाद थे। तुंहिंजी त मां ठाहे जोड़े जान आज़ाद कराईंदसि। आदि मुंहिंजी सिपाही में अॻिते पिट न कर वरी मां सां गोठ छॾे ईंदो। गोठ तूं अकेलो न वेंदे, इहो बि तोसां गॾु हलंदी। बुध अदा पुछई न त चवजांइ मज़ाक पे कईसी। कीअं चवणो बाबा? हां पुत्र पुत्र चङो हाणे ॾंद न कढ। हल हाणे कमरे में हल। अदा वो खुदा जो कार नाज़िल थी मिस्कीन पियो मारी। बस कर बाबा ये सब छा आहे? अदा रानी के तलाक दींदो ओए हिता वींदो। तोखे इहा नंढड़ी ॻाल्हि समझ में कान थी अचे? हाँ मरंदो मरी वेंदुसि रानी के तलाक कोन ॾींदुसि। तलाक कोन ॾींदे कटो नहीं चली ॾींदो चाहे तलाक न थो थिए। लॻड़े छा थो करी तव्हांजो ख़ौफ़ कर। बस कर जॾहिं अदा ऐं रानी जी शादी कराया पियो तॾहिं बि तुंहिंजी इहा पक पक हुई। जॾहिं अॼु तलाक थो करायां तॾहिं बि तुंहिंजी उहा पक पक आहे। बाबा ही कम ॾाढो सुठो आहे पर हिन खां पोइ ख़ुदा जो वास्तो अथव रानी खे हुनजी हालत ते छॾे ॾिजो। रानी जो निकाह बचल सां कराईंदुसि। घर जो गंद घर में रहंदो।